द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि शर्म, हया या लॼ, मुख्य या बुनियादी, तुलसी, दल मतिलबु पन ऐं गुल, महल, शाही घर, वॾो गिरजो, देवल, गेंढी, तराई या चिलमची। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। शर्म, हया औरतुनि जो कुदरती गुण लेखियो वेंदो आहे। खाधो, कपिड़ो, लतो ऐं अझो रिहाइशी घर इंसान जूं बुनियादियूं घुरिजूं आहिनि। पवित्र लेखियो वञण खां पोइ बि तुलसीअ खे घर जे अंदरि न पर अंगण में रखियो वेंदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। बेसिलिका ऑफ बॉम जीसस गोवा जो हिकु वॾो गिरजो आहे। सनानु कोठी, बाथरूम जे ॿाहिरां हथ मुंहुं धोइण लाइ लॻल गेंढी, चीनी मिटीअ जो तराईअ वारो थांव आहे। सिंधियत सुहिणी रहे।